एक बार तव्हांजे ई ज़ात वारनि खे टारगेट बनायो वञे थो, इन जो आखिर रोल छा आहे ऐं इन हवाले सां तव्हां छा चवंदो? सर इहो अजकान जे असांजी क़ौम ते 40 साल खां मुसलसल हुकमरान मथां विहारिया विया आहिनि, जेके ज़ालिम सरदारनि जे असांजी हुकूमत घणियूं आहिनि। इहे त कुझु साल पहिरें असांजी क़ौम जो आवाज़ उथारियो असांजे गवर्नमेंट सां पाकिस्तान खां, हुनजे मथां काफ़ी सारा सरदारनि जा ज़ुल्म रहिया। ज़ुल्मनि जे ख़िलाफ़ु असांजी क़ौम जो आवाज़ उथारियो आहे, पंहिंजी आज़ादी चाहे थी। असांजो आज़ादी जीअण हक़ आहे, असां हिकु आज़ादु मुल्क में जीऊं पिया। ॿिए सूरत में थो वञे त असां सरदारनि जे हेठां असांजी दॿियल क़ौमूं, अगरि केर बि असांजो भारी जो भाउ पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु खणे थो त उनखे कोशिशि कई वञे थी त दॿाइण जी। जीअं तव्हां ॾिसो था जामशोर डिस्ट्रिक्ट में, असांजे दादू डिस्ट्रिक्ट में असांजे भारी जंहिं मथां मुसलसल माना ज़ुल्म हले पियो थो। ॿार मुंदर खान आहे या उते दादू या असांजा रिश्तेदार या भारी जा बिरादरी आहे, उन्हनि जे मथां जेको ज़ुल्म हलियो वञे पियो। असां आला इदारनि खां इहा अपील कयूं था त उन चीज़ जो नोटिस वठनि ऐं असांजे माण्हुनि